नाज़रीन, जोही लग ॻोठ हाजी खान जे रहवासियुण मुस्मात मीरज़ादी ज़ाल बरकत सोलंकी नेशनल प्रेस क्लब जोही में दाहींदे इल्ज़ाम हयो त न्याणी जा चाचा मामा सिकंदर, शबीर, कासिम मज़ार ऐं ॿिया ज़बरदस्ती मासूम 10 साला न्याणी इमामज़ादी खे ज़बरदस्ती मार कुट कंदा सरेआम गेलींदा अगवा करे विया आहिनि। हिन चयो त न्याणी खे हाजी खान जे आवाम जे अॻियां गेलण दौरान चोलो फाड़े लीड़ू करे ज़बरदस्ती खणी विया। न्याणी जी दाह कूकुनि ते ज़ालमनि खे को बि क़यास न आयो। चंद क़दमनि ते थाणो ऐं पुलिस जी मौजूदगी में न्याणी खे अगवा करे विया। पुलिस चप न चोरियो। आख़िर में मग़वी इमामज़ादी जी अमड़ रोईंदे सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध SSP दादू ऐं ॿियनि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त न्याणी खे वापसि कराए मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अगवा जो केस दाख़िल करे इंसाफ़ ॾियारियो वञे।